जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, सिंधियुनि जी भीड़ रही बेकाबू। दोस्तों, गोलचा सिनेमा जे अंदर सिंधी फिल्म ॾिसण लाइ करे सिंधियुनि जी भीड़ रही तमामु वधीक बेकाबू। सीटूं सभु लबालब पब्लिक सां गॾु भरियल हुयूं। तंहिंजे अलावा माताऊं ऐं भेनरुनि ऐं असांजे भाउरनि कई ॼणनि बी करे पिक्चर ॾिठी। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि सिनेमा जे अंदरि आयल असांजा सिंधी हीरो जेका भरत बालानी आहिनि, उन्हनि सां गॾु माताऊं भेनरुनि ऐं छोकिरियुनि जी सेल्फी कढण जो विशेष केंद्र रहियो। तंहिंजे अलावा माण्हुनि उते आयल डायरेक्टर नरेश उधानी साहब हुजनि या को प्रोड्यूसर मोहन सोनी हुजनि, उन्हनि सां गॾु बि माण्हुनि काफ़ी हद तक फोटोग्राफी इत्यादि कराया। दोस्तों, जयपुर शहर जे अंदरि सिंधी फिल्म वरदान 2 लॻी, जेके सिंधी समाज ॾाढो ई सराहियो आहे ऐं ॾाढी ई प्रशंसा कई। फिल्म जो जेको शो हो उहो हाउसफुल रहियो। इलाही पंचायत जा मुखीगण आया, कई माताऊं भेनरूं आयूं ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि को प्रोड्यूसर मोहन सोनी जी बि उपस्थित हुआ ऐं फिल्म जो जेको मुख्य हीरो हो भरत बालानी उहो बि मौजूदु ऐं डायरेक्टर नरेश उधानी साहब बि उते मौजूदु रहा। पंचायत वारनि उन्हनि जो ॾाढो मान सम्मान बि कयो इंटरवैल जे टाइम ऐं भॻवान श्री झूलेलाल जा जयकारा बि लॻाइनि ऐं गॾु ई इहो बि चइनि कि असां हिन फिल्म खे जयपुर में हर हिकु सिंधी परिवार खे ॾेखारींदासीं, छोकी हिन फिल्म जे अंदरि सिंधी समाज हेतु ॾाढा वॾा संदेश आहिनि। अॼु जेकी ॿिनि परिवारनि में खिटपिट हले थी, सावरानो पक्ष ऐं मैटाउणो पक्ष, जेॾीमहिल छोकिरी विहांउ करे वञे थी त उनखे छा संस्कार हुजणा घुरिजनि या ससुराल पक्ष में नुंहं जे प्रति छा कर्तव्य हुजणा घुरिजनि, इन्हनि सभिनि खे इहा फिल्म दर्शाए थी। हिकिड़ी संस्कारी फिल्म चइजो, उन हिसाब सां इहा फिल्म ठाही वई आहे। ऐं नरेश उधानी साहब इहा ई अपील कई आहे सिंधी पंचायत वारनि भामाशाहनि खे कि हिन फिल्म खे हर हिकु सिंधी फैमिली खे ॾेखारो, जंहिंसां कि असांजे सिंधियत जी बि स्थापना थी सघे ऐं जेका संस्कार आहिनि उहे हर हिकु परिवार में क़ाइमु रही सघनि। दोस्तों, वरदान 2 सिंधी फिल्म समाप्ति जे खां पोइ पब्लिक छा कुझु चयो हिन फिल्म लाइ करे, असांजी माताऊं, असांजी भेनरूं, असांजे भाउरनि ऐं सिंधी मुखियुनि पंच पटेलनि आख़िर हिन फिल्म लाइ करे छा कुझु चयनि, अचो असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारियूं था। जय श्री झूलेलाल। असांजे साम्हूं वरदान 2 जा डायरेक्टर नरेश उधानी साहब आहिनि, त हिननि खां पुछंदासीं कि आख़िर तव्हांखे इहा फिल्म ठाहिण जी जेकी आहे न सम्झ किथां आई, तव्हां किथां इहा स्टोरी खई अथव या तव्हां पंहिंजे माइंड सां इहो पूरो कंटेंट क्रिएट कयो अथव? जय झूलेलाल। एक्चुअली वरदान 1 जेका बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ते आधारित हुई, हुनजी ज़बरदस्त कामयाबी खां पोइ मूंखे ईअं आयो वीचार आयो त भई जेकी कल्ह जी न्याणी, जेकी वरदान 1 मीन्स न्याणी आहे वरदान, त कल्ह जी न्याणी अॼु जी नारी आहे, त हिन करे मूंखे उहो वीचार आयो त भई हाणे पाण नारीअ जे कंसेप्ट खणी करे पाण वरदान थी ठाहियूं ऐं नारीअ जा समाज प्रति कहिड़ा फर्ज़ आहिनि ऐं नारी वरदान कीअं आहे उहो साबित करणो पवंदो। त उहो मतिलबु इहो सोचे कंटेंट खणी मां कहाणी लिखी ऐं उन हिसाब सां मां फिल्म ठाही आहे, जंहिंमें असांजे को प्रोड्यूसर मोहन सोनी साहिब जेके चिली अमेरिका खां आहिनि, उन्हनि जो मूंखे फाइनेंशियली ॾाढो सपोर्ट मिलियो ऐं जंहिंजे बदौलत इहा फिल्म ॾिसी सघी आहे। अॼु असां हिते प्रीमियर शो ते असां फिल्म जो हीरो भरत बालानी बि आयल आहे ऐं असां को प्रोड्यूसर मोहन सोनी साहिब बि आयल आहे ऐं मां बि अहमदाबाद में स्पेशल हिन प्रीमियर शो ते आयो आहियां जयपुर। ऐं मां तव्हां सभिनी ॿारनि खे अर्ज़ु कंदुसि जयपुर वासियुनि खे त महिरबानी करे वधि में वधि समाज इहा फिल्म ॾिसे, तमामु शानदार फिल्म अथव ऐं नारी आहे वरदान, इहो हिन फिल्म जो कंसेप्ट आहे। जय झूलेलाल। नरेश जी, तव्हांजो अॻियां प्रोजेक्ट छा रहंदो? अॻियां अचण वारी फिल्म तव्हांजी कहिड़ी आहे? कहिड़ी स्टोरी खणी करे अचो था? छा कुझु धमाल था मचायो सिंधी समाज में? ऐं बसि हाणे मुंहिंजी इहा तमन्ना आहे त जीअं वरदान 1 ऐं वरदान 2 ज़बरदस्त कामयाबु रहियूं ऐं इन जो मतिलबु जेको रिफ्लेक्शन आयो आहे उहो सिर्फ़ु हिंदुस्तान भर में पर वर्ल्ड जी समाज में रिफ्लेक्शन आयो आहे ऐं मूंखे से समाज पारां डिमांड आहे त भई वरदान 3 खपे। अॼु जंहिं बि शहर में वरदान 1 ऐं वरदान 2 लॻी आहे उन सभिनी डिमांड आहे वरदान 3 खपे। त मां वरदान 3 लाइ हिकु अहिड़ो मतिलबु ज़ोरदार कंसेप्ट सोचे रहियो आहियां भई जंहिंसां मतिलबु जीअं वरदान 1 ऐं वरदान 2 तेलगु मचायो हुआ समाज में, तीअं वरदान 3 बि तेलगु मचाए। त हिन करे मूंखे कंसेप्ट दिमाग़ में अची वियो आहे, जेको मां शेयर न करे सघंदुमि माली, पर मुंहिंजो कंसेप्ट थी रहंदो त भई पंहिंजो मक़सदु आहे सिंधियत, सिंधी ॿोली, सिंधी संस्कार ऐं सिंधी सभ्यता।
तो मतलब तव्हां वरदान 3 खणी करे वापस हिकु दफ़ा सिंधी समाज में धमाल करण वारा आहियो, त तव्हांखे सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां अग्रिम बधायूं, अग्रिम शुभकामनाऊं हुजनि। जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजे साम्हूं वरदान 2 जा फिल्मी कलाकार जेका जिन जो नालो आहे भरत बालानी जी, उहे असांजे समक्ष बीठा आहिनि। त असां पुछणु चाहींदासीं कि हिननि में तव्हांजो रोल कीअं रहियो। सभिनि खां पहिरीं मां चवणु चाहींदुसि जेकी हिते पंहिंजी संस्था एतिरो सपोर्ट कयो आहे, मुंहिंजो सम्मान कयो आहे, बैंक एम्प्लॉय सिंधी संस्था जेकी आहे, सिंधी संगम संस्था, हुननि जो दिलि सां शुक्रिया। उन्हनि एतिरो सपोर्ट कयो आहे ऐं अॻिते बि हू चवनि था वरी कंटिन्यू मूवी हलाईंदा। हुनखां पोइ मां थैंक यू चवणु चाहींदुसि मुंहिंजे मूवी जा डायरेक्टर नरेश उदानी सर, छोकी हू मूवी जा भॻवान आहिनि, मुंहिंजे लाइ भॻवान आहिनि उहे। ऐं बैक टू बैक उन्हनि 3 फिल्मुनि में मूंखे चांस ॾिनो आहे, वरदान, वरी नाज़ुक रिश्तो, वरी वरदान 2। त मां दिलि सां थैंक यू चवां थो। असांजा को प्रोड्यूसर साहब मोहन कुंदनलाल सोनी साहब, हुननि जो बि दिलि सां शुक्रिया। अॼु जो शो हुननि जी वजह सां ई हलियो आहे ऐं उहे बि ॾाढा सुठा माण्हू आहिनि ऐं दिलि सां शुक्रिया। त भरत जी, तव्हां अॼु ताईं केतिरियूं फिल्मुनि में कमु करे चुका आहियो? मां एक्चुअली में 80 सिंधी फिल्म आहे मुंहिंजी, हुनजे अलावा हिकु ऑलरेडी मुंहिंजी हिंदी फिल्म रिलीज़ थी चुकी आहे ऐं हिकु हिंदी फिल्म रिलीज़ थियणी आहे। श्री महावीर जी मुंहिंजी रिलीज़ थियणी आहे, जैनी सुन ते मूवी आहे इहा। अच्छा, अॻिते जो तव्हांजो ख्वाबु छा आहे? अॻिते जो ख्वाबु सभु झूलेलाल साईं जे हथ में आहे। ऐं सभिनि खां पहिरीं त मां जीअं हिंदी फिल्मुनि जे अंदरि सलमान खान, शाहरुख खान या जेतिरा बि रणवीर, जेतिरा बि वॾा वॾा हीरोइन, हुननि वांगुरु मां हुननि हिंदी फिल्मुनि में नथो ठाहिणु चाहियां वॾे लेवल ते। मां सिंधी फिल्मुनि में हुन वॾे लेवल ते थियणु थो चाहियां ऐं सिंधी भाषा खे वधीक मां वधीक अॻियां वधाइणु थो चाहियां। बसि इहो ई मां चाहियां थो। ऐं अक्षय कुमार वांगुरु जेको अक्षय कुमार हिंदी फिल्मुनि में मैसेज थो ॾिए सुठा सुठा, उहे मां सिंधी फिल्मुनि में मैसेज ॾियणु थो चाहियां। वाह साईं वाह। त लॻभॻि तव्हांजी पहिरीं फिल्म जो नालो ॿुधायो, कहिड़ी रही तव्हांजी पहिरीं फिल्म? पहिरीं फिल्म मुंहिंजी हिकु नो स्पिन नथ हिकु प्रथा हिंदी मूवी आई हुई, जेकी राजस्थान में न आई, बाक़ी गुजरात महाराष्ट्र सभिनी जॻह ते रिलीज़ थी। हुन खां पोइ मां महाराणा प्रताप में कमु कयो, सोनी ते, अशोका में कमु कयो, हुन खां पोइ DD नेशनल ते हुनरबाज़ सीरियल में मुंहिंजो लीड रोल हो, हुन में कमु कयो। ऐं हुन खां पहिरीं मां थिएटर में एक्टिंग कई, त जयपुर में मुंहिंजा साबिर खान सर गुरु आहिनि, हुन में 3 मंथ एक्टिंग कई, उतां मुंहिंजे करियर जी शुरूआत। अच्छा, तव्हांजो बेस्ट एक्टर कहिड़ो आहे? बेस्ट एक्टर त मां ऋतिक रोशन खे मञंदो आहियां ऐं जेको सुठा संदेश या समाज जी बुराई दूर करण जो कमु करे थो उहो अक्षय कुमार त हुन जो अक्षय कुमार। ऐं तव्हांखे फिल्मुनि जी ॻाल्हि करूं त सभिनि खां बेस्ट फिल्म कहिड़ी लॻंदी आहे, जंहिंसां तव्हां ॾाढा इम्प्रेस हुजो कि मां बि अहिड़ी फिल्म ठाहियां, अहिड़ी फिल्म में कमु कयां? एक्चुअली विवाह मूवी जेकी फर्स्ट वारी शाहिद कपूर वारी आई हुई, उहा जे टाइम ते आई हुई, मूंखे ॾाढी वणी हुई उहा पिक्चर। त मां तॾहिं सोचंदो हुउमि कि मां बि विवाह मूवी जहिड़ी मूवी ठाहियां। ऐं हाणे अॻिते मूंखे मौक़ो मिलियो, प्रोड्यूसर्स मूंखे मौक़ो ॾिनो, डायरेक्टर्स खे मौक़ो ॾिनो, त मां इहा सजेस्ट कंदुसि कि विवाह मूवी टाइप जी स्टोरी खणी करे ऐं उहा सिंधी में ठाही। ओके साईं। अॻियां तव्हांजी का नई फिल्म अचे पई? नई श्री महावीर जी हिंदी मूवी अचे पई ऐं सिंधी में बि ॿ टे ऑफर आहिनि मूं वटि। ॾिसूं था जेकी स्टोरी मूंखे बेस्ट लॻंदी, मां सिर्फ़ु उहा ई मूवी कंदो आहियां जंहिंमें सामाजिक संदेश हुजे। अदरवाइज़ मां टाइम पास वारी मूवी बिल्कुलु न कंदो आहियां। एंटरटेनमेंट सां गॾु गॾु सिखण लाइ बि मिले ऐं सिंधी भाषा बि अॻियां वधे। त तव्हां सिंधी फिल्मुनि में कमु कंदा इन लाइ करे तव्हांखे कंहिं इंस्पायर कयो ऐं घर में तव्हांखे कंहिं साथ ॾिनो? छोकी फिल्मी बॉलीवुड हिकिड़ी अहिड़ी लाइन आहे जंहिंमें पंहिंजा घर वारा रोकींदा आहिनि कि बेटा न वञे, तुंहिंजी आदतूं ख़राबु थींदियूं, ग़लति सोसाइटी में वेंदे हली। त तव्हांखे परिवार में कंहिं त ऑब्जेक्शन कयो, कंहिं साथ ॾिनो? थोरो बहुत ऑब्जेक्शन बि हो स्टार्टिंग में, छो त मां स्टार्टिंग खां बिजनेसमैन आहियां। मां स्टार्टिंग में पापा सां गॾु शॉप ते वेंदो हुउमि मां, त उन्हनि जो ई चवणो हो कि पंहिंजो एतिरो बढ़िया कमाए, ऑलरेडी सभु बढ़िया आहे, छा मतिलबु। ऐं इंडस्ट्री लाइ एक्चुअली में ॾाढी गंदी ॻाल्हियूं बि ॿुधण लाइ कई बार मिलियूं आहिनि कि बॉलीवुड इंडस्ट्री में इहे सभु आहे या छा। त हिन करे थोरो सो सभिनि खे ई लॻंदो आहे कि न वञो हिन लाइन में। पर हीअ लाइन ॾाढी सुठी आहे, अगरि तव्हां ख़ुदि सुठा आहियो त हीअ लाइन ॾाढी सुठी आहे। ऐं पोइ मूंखे सपोर्ट जी ॻाल्हि अगरि अचे थी त मुंहिंजे पापा मूंखे सपोर्ट कई। मुंहिंजे पापा मूंखे मोकिलियई एक्चुअली रविंद्र मंच ते 3 मंथ जो जेको एक्टिंग कोर्स हो, हुन में मुंहिंजो सिलेक्शन थी वियो। त मां पापा चयो प्लीज़ मूंखे 2 महीननि लाइ वञणु ॾियो ऐं पोइ मां भले 3 महीननि में वापसि अची वेंदुमि। चई ठीकु आहे, 2 महीननि खां वधीक न लॻाई। ठीकु आहे, 3 महीननि लाइ वञा थो मां खाली। त 3 महीननि लाइ वियुमि त पहिरियों प्ले कयो ऐं मूंखे पारस चैनल ते मैना सुंदरी सीरियल में मौक़ो मिलियो राजकुमार यशपाल जो रोल। त बसि पापा खे चयुमि पापा सिर्फ़ु मां हिकु ही सीरियल करे छॾां, मां हुनखां पोइ मां वापसि घर अची वेंदुमि। हुनखां पोइ ई कहीं न कहीं दोस्तनि सां गॾिजमि, सभिनि चयो न बॉम्बे हलंदासीं, उते बि ट्राई। वरी मां चयो हलो 6 महीना ॿियारियो। वरी हाणे वरी बॉम्बे वियसि त वेंदे अशोका में मिली वियो, महाराणा प्रताप में कमु मिलियो।
वरी नरेश सर का गॾियुसि, नरेश सर वरी स्टोरी ॿुधाई वरदान फर्स्ट जी, त बसि पोइ बैक टू बैक तो जीअं हाणे तव्हां कामयाब लगातार कामयाब थियो पिया, त तव्हांजे घर वारनि जो रुख तव्हांजे प्रति कीअं आहे? पॉजिटिव आहे या अॼु बि गुस्सो कनि था? बिल्कुलु न गुस्सो छो कंदा, फुल पॉजिटिव आहिनि, सपोर्ट कंदा आहिनि। मुंहिंजो भाउ बि मूंखे सपोर्ट कंदो आहे, मुंहिंजा पापा मूंखे सपोर्ट कंदा आहिनि, मुंहिंजी पूरी फैमिली मूंखे सपोर्ट कंदी आहे। उन्हनि खे गर्व आहे कि मां सिंधी समाज लाइ करां पियो। ऐं ॿी शइ कि एतिरी सुठी मैसेज ॾियण वारी मूवी ठाहियां पियो, त उन्हनि खे बि लॻे थो कि समाज में जेकी बुराइयूं आहिनि उहे दूर थींदियूं। मुंहिंजो पापा ख़ुदि मुखी आहे टोंक शहर जो, त उन्हनि खे ख़ुदि खे लॻंदो आहे कि मुंहिंजो पुटु समाज लाइ सुठो कमु करे, त उहो उल्टो एप्रिशिएट कंदा आहिनि ऐं गर्व कंदा आहिनि मुंहिंजे मथां। जय झूलेलाल। फिल्म देखने आए थे हम लोग। अच्छा, काफ़ी अच्छी फिल्म लगी। अच्छा अच्छा, जो एक्टर्स हैं उन्होंने बहुत अच्छी एक्टिंग करी है और बहुत ही कल्चर को प्रमोट कर रहे हैं अपने, तो बहुत अच्छा लगा देख के। फिल्म में क्या कुछ सीखने को मिल रहा है? पारिवारिक है तो इसमें क्या कुछ पारिवारिक सीखने है, को? बहुत सारी सीख मिल रही है और बहुत इमोशनल मूवी है। सबसे बढ़िया रोल किसका लगा आपको? जो हीरो है, एक्टर है, उनका रोल अच्छा लगा काफ़ी। कोमल भी काफ़ी अच्छी लगी। हाँ, अच्छा 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 अच्छा। तो अगर आपको इसमें नंबर देने की बात कही जाए कि 10 में से आप इनको कितने नंबर देंगे? 8 नंबर। 10 में से 9 नंबर। ओके सर, थैंक यू, धन्यवाद। थैंक यू। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो श्याम विधानी आहे। हीअ सिंधी मूवी पंहिंजे सभिनी खे ॾिसणी खपे। हिन सिंधी में मूवी में हीअ ॾेखारियो कि पंहिंजे कल्चर में छा थींदो आहे, छा न थींदो आहे। पुराणो जेको थियो, अॼु जा माण्हू जनरेशन सभु भुलिजी आहे, उनखे यादि करणु आहे। और ये समाज लाइ बढ़िया फिल्म आहे और सभिनी खां निवेदन आहे सभु हिन फिल्म खे ॾिसनि। तो छा कुछ तव्हां हिन में ॾिठो अथव संस्कार जे बारे में? कंहिंजो रोल सुठो आहे? छोकिरे जो, छोकिरी जो, माउ पीउ जो? सभिनी जो रोल सुठो आहे। यानी सभु अॼु जी जन जेको छा आहे छा थो लाइफ में उहो सभु ॾेखारियो। अच्छा, अगर ये फिल्म दोबारा लगे तो तव्हां ॾिसणु चाहींदा? जी जी, सर मां त ही सभी ॾेखारी आहे। मां चित्तौड़ ॾेखारी आहे, झालावाड़ ॾेखारी आहे, रामगंज मंडी में ॾेखारी आहे और सवाई माधोपुर में ॾेखारी आहे। अच्छा, तो तव्हां बि लॻाराई अथव हाँ, फिल्म? मां तव्हांखे एतिरी वणी कि तव्हां हिनखे लॻारायो अथव पंहिंजे? इन राजस्थान जो मां डिस्ट्रीब्यूटर आहे। राजस्थान जा तव्हां डिस्ट्रीब्यूटर। तव्हांजो पूरो नालो अथव? श्याम विधानी आहे। मां सवाई माधोपुर ईंदो आहियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां ये जो वरदान 2 फिल्म ॾिठी आहे, तव्हांखे हिन में छा कुझु नज़र आयो? संस्कार जे बारे में तव्हांखे स्टोरी कीअं लॻी? तमामु सुठी स्टोरी आहे, किरदार बि तमामु सुठा आहिनि, एक्टिंग ऐं वॾी ॻाल्हि त संस्कार ॾाढा सुठा ॾेखारिया अथनि जेके असां अॼु ॿारनि खे ॾेई था सघूं। हिन फिल्म जे ज़रिए अञा पाण सिखण लाइ मिलंदो उन्हनि खे। तो अगर ये फिल्म दोबारा लगे तो छा तव्हां छा हिनखे ॾिसणु चाहींदा वरी? हा बिल्कुलु। ऐं फैमिली खे बि चईंदा? अॼु असां ॿारनि सां गॾु न आया आहियूं, पर ॿिए दफ़े ॿारनि खे वठी ईंदासीं। अच्छा, हिन फिल्म में तव्हांखे सभिनि खां वधीक कंहिंजी एक्टिंग सुठी लॻी? हीरो हीरोइन ॿिन्हिनि जी ॾाढी सुठी आहे, तमामु सुठी। अच्छा, अगर तव्हांखे असां नंबर ॾियणु चाहियूं कि 10 नंबर मां तव्हां हिन फिल्म खे घणा नंबर था ॾियणु चाहियो त? 10 मां 10। 10 मां 10। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। दादा, फिल्म कीअं लॻी तव्हांखे? बढ़िया। वरी लॻंदी वरी ॾिसंदा दादा? हाँ दोबारा लॻी त ॾिसंदा? हाँ, तव्हांखे कीअं लॻी फिल्म? ॾाढी सुठी हुई। सभिनी खां वॾी त लेडीज़ुनि खे इहा इंस्पायर करण वारी आहे, इन सां छोकिरियुनि जो सम्मान वधीक थींदो। अच्छा, संस्कार खे वठी करे हिन में छा कुझु ॿुधायो वियो आहे? संस्कार ॾाढा सुठा ॾिनऊं, ॾेखारिया अथऊं। असांखे बि पंहिंजे ॿारनि खे इन्हनि इहे ई संस्कार ॾींदासीं त सिंधी समाज जो नालो वधंदो। अच्छा, हिकु मिंट भेण, अगरि हिन फिल्म खे 10 मां तव्हांखे अंक ॾियणा पवनि त घणा अंक ॾींदा? वरदान पिक्चर वाकई में छोकिरियुनि खे ॾिसण लाइ त सभु सिंधी परिवार सॼो घर अची ॾिसे। सभु सिंधी परिवार खे ॾिसणु खपे इहा मूवी। जेको अॼु हले थो समाज में उन में सही अगरि वापसि मौक़ो मिलंदो त असां ज़रूरु ईंदासीं। ॾाढी सुठी ॾाढी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। बढ़िया सोशल सामाजिक पिक्चर आहे जो सम्झाणी आहे ॾाढी। दादा, 10 मां घणा नंबर ॾींदा? ॾाढी बढ़िया पिक्चर आहे। तव्हांखे बि बढ़िया लॻी अथव दादा? बढ़िया शानदार, जोरदार, हेड़ी शानदार मूवी ठाहिण लाइ तव्हांखे थक लॻ वधाए। ॾाढी सुठी सम्झाणी ऐं समाज लाइ हिकिड़ी प्रेरणा। तव्हांखे वधायूं, तव्हांजी मुरली पुरा खे वधायूं। कीअं लॻी तव्हांखे फिल्म? कीअं लॻी भई तव्हांखे फिल्म? कीअं लॻी फिल्म? तव्हांखे कीअं लॻी फिल्म? पिक्चर ॾाढी बेस्ट हुई, सुठी।
सभिनी जी एक्टिंग ॾाढी सुठी। अच्छा, हिन में संस्कार जे बारे में बि तव्हांखे कुझु? हा, असांखे नेक्स्ट जनरेशन जे लाइ ॾाढो सुठो मैसेज हो ऐं बेस्ट ॾाढो सभु सीन सुठा हुआ, सभु एक्टिंग सुठी ऐं तमामु सुठो मैसेज हो। अच्छा, 10 मां हिन फिल्म खे घणा नंबर ॾींदा? 10 मां? हा, 10 तव्हां फिल्म ॾिठो, तव्हांखे कीअं लॻो? बढ़िया लॻी तव्हांखे? संस्कार खे वठी करे तव्हांखे कंहिंजी एक्टिंग सुठी लॻी? कोमल जी एक्टिंग। अच्छा, अगर फिल्म दोबारा लगे तो तव्हां ॾिसंदा? बिल्कुलु ॾिसंदा। अच्छा, तव्हांखे हिन फिल्म खे 10 मां नंबर ॾियणा पवंदा, घणा नंबर ॾींदा 10 मां? 10 मां 10। वेरी गुड, जय झूलेलाल। साईं, तव्हांखे कीअं लॻी फिल्म? तमामु बढ़िया लगी। अच्छा, दोबारा जयपुर में लगे ॾिसंदा दादा? हाँ, छो कान ॾिसंदा। कीअं लॻी पिक्चर? पहिरियों नंबर सिंधी समाज जी पिक्चर ठही आहे। इन में शानदार सभिनि जो सुठो ऐं प्यारो ऐं सिंधियत ते रोल जेको थियो आहे मिस्टर मैडम कोमल जो ऐं मिस्टर मोहन के सोनी जेके पिता जो रोल करे रहिया आहिनि, ॾाढो सुठो। ऐं इन ते ॿारनि खे नंढी नई पीढ़ीअ खे हिन समाज में ॾाढो सुठो ज्ञान मिलंदो। जय झूलेलाल। अरे मुखी साहब, तव्हांखे कीअं लॻी फिल्म? जय झूलेलाल। सिंधी साहित्य पंजाब जी मास्टर पिक्चर ॾाढी बढ़िया सामाजिक, हिन कोमल जो त्याग प्यार ऐं त्याग ॿई बढ़िया। ऐं संस्कार खे वठी करे तव्हांखे फिल्म खे पंहिंजे समाज लाइ ही ॾाढी बढ़िया संस्कार। अगर ये वरी दोबारा जयपुर में लगे तव्हां ॾिसंदा? बिल्कुलु। अच्छा दादा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मुखी साहब, 10 मां हिन फिल्म खे घणा नंबर ॾींदा तव्हां? हिकु नंबर ही ॾींदा? अच्छा, मतलब 10 नंबर आहे। अॼु जयपुर शहर जे अंदरि वरदान 2 फिल्म लगी आहे। दादा, तव्हांखे कीअं लगी अथव फिल्म? साईं, मूंखे जेतिरो यादि अचे पियो, पहिरियों बि इहा जॻह पिक्चर आई हुई त हिन ई हॉल में लॻी हुई। असांजो जेको हीरो आहे न, असांजा जेके सभु कलाकार आहिनि उन्हनि सां मिली चुका आहे। अॼु असांखे ईअं लॻे थो माना हिकिड़ो इतिहास रचिजी वियो आहे। अहिड़ी पिक्चर न केरु सिंधीअ में सोचे सघे थो न सम्झी। कॉमेडी भी आहे, डांस भी आहे, एक्टिंग भी आहे, स्टोरी भी आहे, संस्कार भी आहिनि, सभु ॻाल्हियूं हिन में पिक्चर में आहिनि। त असां हिन पिक्चर जो ॾाढो स्वागत था कयूं ऐं असांखे लॻे थो हर हफ़्ते इहा दर हलंदी रहंदी ऐं सभु असां मिली जुली करे हिन पिक्चर खे अञा ॾाढो प्रमोशन कंदासीं ऐं ॾाढी तारीफ़ कयूं असां हीरो जी डायरेक्ट करे सभिनी जी। अच्छा, तव्हांखे अगरि जीअं 10 नंबरनि मां हिन फिल्म खे मां 10 न, मां 1000 नंबर ॾींदुमि हुनखे। घुणा करे हज़ारों नंबर ॾींदुमि। हाँ, तव्हांखे कीअं लॻी दादा फिल्म? पिक्चर एतिरी बहितरीन, एतिरी सुठी, इन में सम्झो हर शइ हुई। इमोशंस भी हुआ, त खिल भी हुई, त मस्करी भी हुई ऐं हक़ीक़त मां ॿुधायां त मुंहिंजे पाण जे मथां ई ॿुधायां कि हिन पिक्चर में मां ॾिसंदुसि मुंहिंजे अखियुनि में पाणी निकिरी आहे। एतिरी बहितरीन पिक्चर मां असां कान ॾिठी आहे। ॾाढा मतिलबु ॾाढी बहितरीन, ॾाढी सुठी पिक्चर आहे। तव्हांखे सभिनि खां बहितर रोल कंहिंजो लॻो? मूंखे सभिनी जो बहितर लॻो उन गुड़िया जो, जेको हर शइ में त्याग बि करे। उन हर शइ पंहिंजी भेण लाइ त्याग कयो। वॾी गुड़िया जेका आहे हिन में कोमल जो लॻियो, एतिरो बढ़िया रोल अथसि। उहो त्याग जी देवी आहे। अॼु जे टाइम में जेके सिंधियत में मायुनि खे, नारियुनि खे हुजणु घुरिजे, उहो पंहिंजे लाइ आदर्श आहे। अगरि पंहिंजी सिंधियत वारी मायूं अगरि उनखे पंहिंजो आदर्श मञी करे अॻियां हलनि त सभु घर तरी वेंदा। अवल तरियल आहिनि, ॿियो वधीक तरी वेंदा। ॾाढी बहितरीन पिक्चर आहे। त तव्हांखे अगरि हिन में नंबर ॾियण जी ॻाल्हि करूं कि 10 नंबर मां तव्हां केतिरा नंबर ॾियणा? मां अगरि 10 नंबर में ॾियण पवनि न त मां 10 मां 100 ॾींदुसि। 9 नंबर वधीक ॾींदुसि मां। ॾाढी बढ़िया पिक्चर आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। साईं, तव्हांखे कीअं लॻी इहा फिल्म? नंबर 1 पिक्चर। इन खां बढ़िया पिक्चर ई न, सिंधियत जो सॼो कुझु ॾेखारियो वियो आहे। हर परिवार खे ॾिसणु खपिजे ऐं रिपीट थियणु खपिजे साईं। ऐं 10 मां 100 नंबर आहिनि हिन पिक्चर। हिन फिल्म में संस्कार जे बारे में छा कुझु ॿुधायो वियो आहे? संस्कार जे बारे में भई घर कीअं नुंहरुनि खे हलाइणु खपिजे, धीअरुनि जे, इहो संस्कार जे बारे में। अच्छा, अगर नंबर ॾियण जी ॻाल्हि हुजे कि दादा हिन फिल्म खे तव्हां घणा नंबर ॾींदा? 10 मां 100 मां 1000 नंबर साईं। एतिरो 100 मां बि 1000, एतिरी वणी अथव? अगर दोबारा फिल्म लगे त जयपुर में 100% बेस्ट असांजो वादो आहे बिल्कुलु कि असां इहा पिक्चर वरी हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 3 दफ़ा सभई चओ। मोहन सोनी जी सां असां वादो थी चुको आहे। साक्षात हीरो सां असां बिल्कुलु मिलिया आहियूं। ॾाढो सुठो लॻो आहे। ॾाढो सुठी एक्टिंग हीरो, असांजो हैंडसम हीरो। सिंधियुनि में अहिड़ा हैंडसम नरेश भाई, ये पंहिंजा सिंधी
सिंधी जा जेका आहिनि न आन बान शान आहिनि सिंधी कलाकार आहिनि त इन्हनि जी तव्हां एक्टिंग ॾिठी तव्हांखे छा कुझु लॻो? असांखे एक्टिंग भरपूर एक्टिंग कई आहे हिन जो। छा तव्हांखे सिंधियुनि जो सलमान खान शाहरुख खान नज़र अचे थो? सही चयो, इहो सही चयो, राइट ॻाल्हि तव्हां चई आहे बिल्कुलु। त असां अहिड़ो हीरो जे लाइ सोचींदासीं कहिड़ो हीरो आहे, पर हिन में सभु मिक्सर आहे एक्चुअली। हर ॻाल्हि आहे, डांस बि कयईं, गानो पियो ॻाए, एक्टिंग बि करे पियो। त अॻियां फिल्मुनि में नरेश भैया अगरि अॻियां ॿियूं फिल्मूं ठहनि थियूं त तव्हां हिन हीरो खे एक्सेप्ट कंदा? असांखे ही पढ़ियल सचियल ऐं नज़र आहे त असां ॿिए छो वेंदासीं? असांखे जॾहिं चयो दी बेस्ट मिले पियो त असां उनखे ई वापसि आणूं। अच्छा, हिन पिक्चर जे लॻाइण लाइ भाई साहब इन करे बि अॻियां वधनि पिया छोकी असांजा भाई साहब हिन साल चेटीचंड जो चुनाव लड़नि पिया। जयपुर शहर सिंधी महानगर चेटीचंड जो चुनाव भाई साहब लड़नि पिया ऐं भाई साहब इहो ऐलान पिया कनि कि असां सभिनी पंचायतुनि ते टिकटूं पहुचाईंदासीं ऐं सभिनी पंचायतुनि खे हिते घुराए करे इहा सिंधी पिक्चर ॾेखारींदासीं ताकि सिंधी समाज। हेमंत जी भाई साहब तव्हां इहा फिल्म ॾिठो वरदान 2 तव्हांखे कीअं लॻी? सतराम साखी मूंखे इहा पिक्चर ॾाढी सुठी लॻी। ॾाढे टाइम खां पोइ हिकिड़ी सुठी सिंधी फिल्म ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे जंहिंमें असांजी सिंधियत खे पूरे तरीक़े सां ॾेखारियो वियो आहे। असांजा जेके ताम थींदा आहिनि, असांजा जेके संस्कार थींदा आहिनि, असांजा जेके बि ॻाल्हियूं सिंधियत जी थींदियूं हिन पिक्चर में ॾेखारियूं वियूं आहिनि ऐं जयपुर वासियुनि ॾाढो सराहियो आहे हिन फिल्म खे ऐं मां सभिनि खे एक्टर खे प्रोड्यूसर खे डायरेक्टर खे सभिनि खे ॾाढो ॾाढो साधुवाद ऐं वाधायूं थो ॾियणु। अगरि हिन फिल्म खे नंबर जी मां ॻाल्हि करां कि 10 मां तव्हांखे नंबर ॾियण जी बारी अचे त तव्हां घणा नंबर ॾींदा? कोई चांस न, 100% 10 मां 10 नंबर आहिनि हिन खे। ऐं छो जी हिन में उहा शइ ॾेखारे वई आहे जेके असांखे दिलि ते लॻी आहे। असांजी सिंधियत खे ऐं ॿी शइ मातृशक्ति सभिनि खां बेटर जेको रूप ॾेखारियो वियो आहे न उहो एतिरो बढ़िया रूप ॾेखारियो वियो आहे कि हर शइ में मां काली ठहिणो हुजे या सती सावित्री ठहिणो हुजे या जेके बि त्याग असांजी मातृशक्ति असांजी भेनरूं असांजी माताऊं करनि थियूं उहो ॾेखारियो वियो आहे ॾाढो सुठो। त संस्कार जे बारे में बि हिन फिल्म में ॾाढो कुझु ॿुधायो वियो आहे। अगरि इहा फिल्म दुबारा जयपुर में लॻे त तव्हां ॾिसंदा? 100% असां ई लॻारायूं था। असां हींअर मीटिंग कई आहे ऐं असां नेक्स्ट वीक या हुन खां पोइ नेक्स्ट वीक में माना तव्हां हिन फिल्म योगदान कंदा। तव्हांखे फिल्म एतिरी वणी आहे कि तव्हां हिनखे दुबारा हिन फिल्म खे लॻाराईंदा? असां पंहिंजी फैमिली खे अॼु न वठी आया आहियूं त असां पंहिंजी फैमिली खे वठी ईंदासीं ऐं उन्हनि जे सभिनि ॿारनि खे असां ॾेखारणु था चाहियूं कि पिक्चर ॾाढी सुठी आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल।